इन हवाले सां मोहसिन साहब मां इन शइ खे कंटिन्यू करे हलंदासीं। हे अमरीकी परॾेही वज़ीर जो बि चीन पहुचणु वॾो हली रहियो आहे। त जॾहिं चीन 2020 खां वठी हुनजे मथां 2 दफ़ा पाबंदी लॻाए चुको आहे त पोइ वरी कंहिं तरीक़े सां हुननि कागज़ी कारवाई नालो चेंज कयो वियो आहे, वॾी ॻाल्हि आहे। कयो आहे, मार्को रूबियो खां मार्को लो कयो वियो आहे। त उते इन जो पहुचणु ऐं इन सॼे दौरे में हुजणु छा इहो कंहिं तरीक़े सां इफेक्ट करे सघे थो सिफ़ारती आदाब? त यकीनन असांखे नज़र ईंदा अचनि इहे न बिल्कुलु चीन जी जेके पोज़ीशन हूंदियूं आहिनि सिफ़ारती लेवल ते उहे तमामु सख़्तु हूंदियूं आहिनि। जी हा, ऐं हू दफ़ा पोज़ीशन वठंदा आहिनि त पोइ उन खां पोइ अमल कराईंदा आहिनि। हाणे उन्हनि मां ॿी ॻाल्हि ॿुधायां, जॾहिं इमरान ख़ान जो दौर हो त पाकिस्तानी मिनिस्टर जेके आहिनि उन्हनि शिकायत कई चीन त पाकिस्तानी 3-4 मिनिस्टर आहिनि जंहिंमें जेको बिलवड कम्युनिकेशन जो मिनिस्टर हो उहो बि शामिल हो। छा नालो सवात वारो जेको तमामु वेझो इमरान ख़ान ते, उन्हनि ते ऐं 2-3 ॿिया मिनिस्टर हुआ, उन्हनि पाबंदी हणी छॾी त तव्हां चीन कोन था अची सघो। उन्हनि जा वीज़ा लॻल उन्हनि खे मोटाए वियो एयरपोर्ट तां त चीन में तव्हांखे पाबंदी। इहा आख़िरी ॾींहं जी ॻाल्हि थो कयां। ऐं उन खां पोइ उहो कॾहिं न वञी सघिया। त चीन पंहिंजे सिफ़ारती लिहाज़ खां जेको फ़ैसिलो कंदो आहे उन ते अमल कराईंदो आहे। मार्को रूबियो जो 2020 में छो पाबंदी लॻी छॾण तमामु घणा बयान ॾिना हुआ अमेरिका जे ख़िलाफ़, जी हा, चाइना जे ख़िलाफ़। सियासत आहे, सियासत में मुल्कनि जे ख़िलाफ़, पार्टियुनि जे ख़िलाफ़, हिक ॿिए जे ख़िलाफ़ बयानबाज़ी हलंदी रहंदी आहे। उहा केतिरी शदीद थींदी आहे, ॿोली जो लिहाज़ कबो आहे। हाणे त ॿोली जो लिहाज़ घटि आहे, इमरान ख़ान बि न कंदो आहे, ट्रंप त बिल्कुलु बि न आहे कंदो। इहे सिफ़ारती शयुनि जे वॾो आदाब रखणो पवंदो आहे। चाइना इन मामले में स्ट्रिक्ट आहे। मार्को रूबियो जे लाइ दरख़्वास्त कई वई अमेरिका जे तरफ़ां त उहो बि असां सां गॾु फॉरेन मिनिस्टर आहे, हुन खां सवाइ असां कीअं ईंदासीं। हाणे तव्हां महिरबानी करे कुझु त हिन जो हल कढो मसइले जो। त हुननि काफ़ी उन दरख़्वास्त जेका अमेरिका जी आई उन्हनि अमल कयो। हुनजो असां पंहिंजे फ़ैसिलो कोन मटाईंदासीं, जेको असांजो जेको लीगली जेको रूल जे मुताबिक़ असां फ़ैसिलो कयोसीं। हा, हिन अमरीका जो नालो मटाए छॾियो। फ़ैसिलो न मटाईंदासीं, नालो था मटाए छॾियो। हुननि नालो हुनजो थोरो तब्दील कयो। ठीकु आहे, हाणे अची सघे थो। पाकिस्तान ॾिठो त मार्को रूबियो सां प्रेसिडेंट मिलियो बि सही, हुन हथ बि मिलायईं, सभु शयूं थियूं। ही अमेरिका जी जेका चाइना जो दौरो आहे इहो पहिरीं दफ़ो थियो आहे। जी हा, त इहो अमेरिका हिन में हेठि पोज़ीशन ते आहे। ऐं हेठि पोज़ीशन ते आहे त माना दरख़्वास्ताना, मौदबाना, आज़ाना हुनजूं लॻियूं पियूं आहिनि कोशिशूं। लैंग्वेज ट्रंप जी तमामु दुरुस्त आहे। तव्हां न त ॾिसो था लैंग्वेज ट्रंप कहिड़ी ॻाल्हाईंदो आहे। जी बिल्कुलु। चाइना जो ओवरवेलमिंग असर थी वियो आहे अमेरिका ते, जेको नफ़सियाती बि आहे, हिकमत अमली जे लिहाज़ सां जंगी बि आहे, डिफेंस लेवल ते बि आहे, मुआशी लेवल ते बि आहे। ईरान सां चाइना बीठो आहे वाज़े तौर ते। कॾहिं बि चाइना ईअं न आहे चयो त असां ईरान जी मदद कंदासीं, हीअं कंदासीं, हू कंदासीं। हू सॉफ्ट अंदाज़ में अमेरिका खे ऐं ॿियनि खे चवंदो आहे बाबा ठही वञो, आराम सां पासे थियो, हीअं न करियो, मुआशी तौर ते बहितर कयो, जंग न करियो, सिफ़ारती मामला कयो, हेॾा होॾा असांजी पोज़ीशन क्लियर आहे, असांखे तंग न कयो, असांजा जहाज़ अचनि वञनि था बिल्कुलु अचनि लाइ। त इट्स वेरी क्लियर त चाइना जेको आहे हींअर ओवरवेलमिंगली इन खिते में राज करे थो। न रुगो हिते, मां सम्झां थो हाणे चाइना जेको आहे वाहिद सुपर पावर थी कुझु वक़्त खां पोइ साम्हूं ईंदो। ऐं रशिया बि हिकिड़ो ॿियो सुपर पावर आहे। हाणे हिन खिते में ईरान बि हिकिड़ो पावर थी आहे। पाकिस्तान जी पंहिंजी हिकिड़ी पोज़ीशन हिन खिते में थी वई आहे। तंहिंजे करे अमेरिका हिन सॼे खिते में 4 मुल्क वॾा वॾा पावरफुल हुजनि हिन खिते में, उते अमेरिका खामख़ा अॻिराई करण जी कोशिशि न कंदो। सर, इन आख़िरी सवाल खे असां बसि अव्हां खां जवाबु वठंदासीं त हिन सॼे दौरे में हिन खिते जे मथां छा असरु पवंदो, ऐं जंहिं तरीक़े सां तव्हां ॿुधायो त अमेरिका हेठां ई नज़र थो अचे चीन जे दौरे में, त इन तरीक़े सां त चीन पंहिंजी जेका आहे उहा मनराए छॾी आहे त भाउ मां अपर हैंड ते आहियां। हाणे इन सॼे खिते में कहिड़ा तवाज़ुन तब्दील थींदा? पाकिस्तान पंहिंजे पाण खे किथे थो ॾिसे? पाकिस्तान जो त ताइवान जे मथां बि बिल्कुलु क्लियर स्टांस आहे त उहो चीन जो हिसो आहे। वन चाइना पॉलिसी जे मथां पाकिस्तान हिमायत करे थो। जी हा, बिल्कुलु सुठो सवाल आहे मुबशर। चीन पंहिंजी हैसियत हाणे न आहे मञराई। चीन पंहिंजी हैसियत गुज़िरियल साल 10 मई ते मञराए चुको। जी, चीन जे तयारनि जहिड़ी तरीक़े सां पाकिस्तान इंडिया खे इबरतनाक शिकस्त ॾिनी ऐं ज़ाहिरनि में चीनी डिफेंस टेक्नोलॉजी शामिल हुई। पाकिस्तान जा हुनमें फाइटर पायलट्स हुआ। पाकिस्तान जंगी स्ट्रेटजी हुई। एयरफोर्स जो शानदार
क़िस्म जो डिफेंस स्ट्रेटजी हुई, जंहिंमें अटैकिंग स्ट्रेटजी हुई। उनमें चाइना जी ज़ाहिरा जेको सॼो इंटरनेशनल ॿुधायो वञे थो त जेका रेडार जी सपोर्ट हुई उहो चाइना जी टेक्नोलॉजी जी हुई, ऐं सैटेलाइट सपोर्ट जेका हुई चाइना जी टेक्नोलॉजी जी हुई। त उन महिल ई हिन खिते में हिकिड़ो आख़िरी चैप्टर लिखियो वियो हो चाइना जी सुपर पावर थियण जो, ऐं उहो पाकिस्तान जे ज़रिए पाकिस्तान साबित करे ॾिनो त असां नंढो मुल्क हुआसीं, असांजो फौजी पावर जेको आहे उहो बि नंढो हो इंडिया जे मुक़ाबले में, पर असां हिकिड़ी इबरतनाक शिकस्त ॾिनीसीं इंडिया खे। त यकीनन इंडिया जे अगरि असांखे ओवरवेल्म करे आहे त अमेरिका जो इहो रवैयो न हुजे आहे जंहिं पाकिस्तान जी इंडिया जी हुननि हेल्प कई ऐं पाकिस्तान खे दरख़्वास्त कई कि महिरबानी करे हिन ॿिया हमला न कजो ऐं जंगबंदी करे। तव्हांखे यादि हूंदो इहो सॼो साबित थी चुको उन महिल ई पोएं साल त हिन खिते में हाणे चाइना जो सुपर पावर आहे, टेक्नोलॉजी वाइज़, मॉची वाइज़, डिफेंस स्ट्रेटजी वाइज़, वेपन ऐं इन सॼे हवाले सां चाइना जो ताक़त खिते में मौजूदु आहे।